प्रार्थना प्रभु जी अॻियां पंहिंजी दिल जी ॻाल्हि, पंहिंजे दिल जा भाव, प्रेम ऐं भक्ति प्रकट करण जो हिकु ज़रियो आहे। प्रार्थना शक्तिअ जी हिकु मिसाल आहे त अॼु असां सभिनीनि जी तरफ़ां साईं अॻियां प्रार्थना पेश करणु अचे थी मुंहिंजी भेण प्रगति आसनाणी। त ज़ोरदार ताड़ियुनि सां प्रगति आसनाणी ऐं उनजे ग्रुप जो स्वागत कयो। वाह प्रगति, तुंहिंजी प्रार्थना ज़रिए भगवान असीं सभिनी ते महर वसाईंदो। साथियों, असीं सभई सिंधी आहियूं। सिंधी असांजी अबाणी ॿोली यानी मातृभाषा आहे। चवंदा आहिनि गूंगो आहे उहो समाज जंहिंजी पंहिंजी ज़बान पंहिंजी ॿोली कोन्हे। ऐं अॼु इहा ॻाल्हि असांजे सिंधी समाज ते थी लागू थिए, छो त अॼु असांजी सिंधी नौजवान पीढ़ी सिंधी ॻाल्हाइण में शर्म थी महसूस करे ऐं ॻाल्हाइण लाइ हिंदी ऐं अंग्रेज़ी जो सहारो वठी रही आहे। अगरि हालात इहे ई रहिया त नारायण श्याम सही चयो हो, अला ईअं न थिए जो किताबनि में पढ़िजे, अला ईअं न थिए जो किताबनि में पढ़िजे, त हुई सिंध ऐं सिंध वारनि जी ॿोली, त हुई सिंध ऐं सिंध वारनि जी ॿोली। दिव्या, तूं सच थी चईं, असांजी ॿोली
असांजी ॿोली तमामु ज़रूरी आहे। इहो ई सम्झाइण लाइ अची रही आहे मुंहिंजी हिकु भेण कशिश सोनी सिंधी ॿोली जो महत्व ॿुधाइण लाइ। ताड़ियुनि सां हुननि जो स्वागत आहे। जय झूलेलाल। सिंधी ॿोलीअ जे बारे में कुझु चवणु याने सिज खे ॾीओ ॾेखारण वांगुरु आहे, छो जे सिंधी ॿोली पंहिंजे पाण में ई हिकु अलॻि सुञाणप रखंदी आहे। सिंधी ॿोलीअ जी शुरूआति सिंध प्रांत खां थी आहे। सिंधी ॿोलीअ में हिंदी, अंग्रेज़ी ऐं गुजरातीअ जा बि घणेई अखर मिलंदा आहिनि। सिंधी ॿोली असांजी अबाणी ॿोली आहे, असांजी मातृभाषा आहे, असांजी सुञाणप आहे ऐं असांजी सूंह आहे। असांखे पंहिंजी इन सूंह ऐं सुञाणप खे बचाए रखिणो आहे। तंहिं करे तमामु ज़रूरी आहे कि असां सिंधी लिखूं, पढ़ूं ऐं ॻाल्हायूं। सिंधी अरबी ऐं देवनागरी ॿिन्हिनि लिपियुनि में लिखी वेंदी आहे, पर जिन्हनि खे अरबी लिपि नथी अचे उन्हनि खे इहा लिपि बि ज़रूरु सिखणी घुरिजे, छो त असांखे सुठो साहित्य अरबी लिपि में बि मिले थो। असांखे सिंधी हुजण ते गर्व महसूसु हुजणु घुरिजे। सिंधी पढ़ो ऐं सिंधी ॻाल्हायो, पंहिंजी मिठड़ी ॿोली बचायो। सिंधी पढ़ो ऐं सिंधी ॻाल्हायो, पंहिंजी मिठड़ी ॿोली बचायो। सिंधी ॿोली शान असांजी, सिंधी ॿोली मान असांजो। सिंधी ॿोली शान असांजी, सिंधी ॿोली मान असांजो। जीजल ॿोली कोन विसारियो, पंहिंजी मिठड़ी ॿोली बचायो। जीजल ॿोली कोन विसारियो, पंहिंजी मिठड़ी ॿोली बचायो। सिंधी ॻाल्हायो ऐं सिंधी पढ़ो, पंहिंजी मिठड़ी ॿोली बचायो। महिरबानी। महिरबानी कशिश, असांखे सिंधी ॿोली जे बारे में एतिरी जानकारी ॾियण लाइ। हींअर जंहिं शख़्सियत खे असां कोठ ॾेई रहिया आहियूं उहे ॼाणल सुञातल शिक्षाविद आहिनि। शिक्षा जे क्षेत्र में हिननि घणेई कार्य कया आहिनि, या ईअं चइजे त पंहिंजो सॼो जीवन ई शिक्षा जे विस्तार लाइ पाण खे समर्पित करे छॾियो अथनि ऐं अॼु ताईं बि उहे ई कार्य पूरी जवाबदारी ऐं समर्पण भाव सां करी रहिया आहिनि। त वॾे मान सम्मान सां कोठ ॾियूं था आदरणीय दादा विष्णु गेहाणी खे। स्वागत आहे तव्हांजो हिन मंच ते। संतनि जे चरण में नमन, असांजे मार्गदर्शन सिद्धे सिद्ध भाव जे चरण में नमन। मानवारा बाबू बलू चौथाणी जी, सिद्धे हीरो भाऊ जी, घनश्याम बुलचंदाणी जी ऐं प्राचार्य मानवारा मुंहिंजा विद्वान साथियो ऐं बालकाऊं। सिंध असांजी उहा पवित्र भूमि आहे जेके आज़ादीअ खां पोइ असांखे छॾिणो पियो। तव्हां जेके आहियो अॼु 70 साल थी विया आहिनि ऐं तव्हां मां सम्झां थो 3 ऐं 4 पीढ़ीअ जा बालकाऊं आहियो। तव्हां पंहिंजे दादनि खां पुछो केॾा दुख सही असां हिते आयासीं, केॾी कठिनाइयुनि मां हिते आयासीं। सिंध जी सभ्यता 5000 साल पुराणी आहे, जिते असांजा महापुरुष राजा दाहिर सेन, हेमू कालाणी, लीलाशाह, झूलेलाल कंवरराम, संत शिरोमणी सीताराम साहिब ऐं केतिरनि संतनि जनम वरितो। सिंधु नदी जे किनारे ते वेद लिखिया विया। वेदनि में गंगा नदी जो नालो फ़क़ति 2 दफ़ा आयल आहे, पर सिंधु जो नालो 30 दफ़ा आयल आहे। भरत बि सिंध ते ई राज कयो, इन खां पोइ सिकंदर सिंध ते ई राज कयो। इंडीज़ पोइ नालो पियो। चंद्रगुप्त मौर्य सिंध ते ई राज कयो। उन खां पोइ ॼट अरबिस्तान मां मुस्लमान आया, जिन क़रीब 400 साल सिंध ते राज कयो। पोइ अंग्रेज़ आया, उन्हनि क़रीब सिंध ते 200 साल राज कयो। पर सिंध में जेका नई क्रांति आई उहा आई 1918 खां पोइ, जॾहिं जॉन मार्शल मुहन जे जड़े जी खोज न कई ऐं उन मां जेको 13 एकड़नि खां पोइ जेको असांखे ॾिसण लाइ मिलियो
त उतां जी सभ्यता, उतां जी संस्कृति कहिड़ी महान हुई। उन में असां ॾिठो त पक्का रोड हुआ, नालियूं हुयूं, पक्का घर हुआ, बर्तन हुआ, देवी देवताउनि जा चित्र हुआ। उन सॼी दुनिया जो चरको बदिले छॾियो ऐं सिंधु घाटीअ सभु सभ्यता सॼे संसार में उच्च स्थान ते पहुची वई। इन लाड़काणे भरिसां जेको मोहन जो दड़ो आहे, उहा ई असांजी संस्कृति आहे, उहा ई असांजी सभ्यता आहे। पर हिन दौरान में 5000 सालनि में जेको विभाजन थियो, उन विभाजन में असां काफ़ी कुझु सठो। असां पूरी सिंध विञाए वेठासीं। असांखे हिकिड़ो ज़िलो सरपारकर ज़रूरु मिलणु खपंदो, छो त उते असांजी घणाई हुई, पर तंहिंखां बि असां सां इंसाफ़ु न कयो वियो। ऐं हिते असां ईअं आयासीं, असांखे कुझु कोन हो। असां छित जे हितां, आसमान जे छित हेठां केतिरा ॾींहं काटिया आहिनि। हिते संत नगर में तव्हां मुंहिंजूं नंढड़ियूं न्याणियूं वेठियूं आहियो, तव्हां पंहिंजे वॾनि खां पुछो त हिते टूटियूं फूटियूं बेरेकूं हुयूं, न लाइट हुई, न पाणी हो, न बाथरूम हुआ। पर वक़्त जे गतीअ सां हिन 70 सालनि में असांजे वॾनि महिनत करे गांव गांव वञी करे दुकान खोलिया ऐं पंहिंजे पेरनि ते बीठा। कॾहिं बि कंहिंजे अॻियां उन्हनि हथु न फैलायो, कॾहिं बि उन्हनि कंहिंजे अॻियां हथु न फैलायो। ऐं उन्हनि ॿियो जेको ख़ासि कमु कयो त पंहिंजे ॿारनि खे पढ़णु न विसारियो, ॿारनि खे शिक्षा ॾिनऊं। अॼु उहे ॿार जेके आहिनि पोइ नौकरियुनि ते लॻा, वरी ॿी पीढ़ी जो जनमु थियो, वरी 30 जो थियो, अॼु ताईं 4थी पीढ़ी आयो। अॼु सिंधी समाज संसार जे अंदरि 100% एजुकेशन जेकॾहिं कंहिं वटि आहे, शिक्षा जेको आहे सिंधी समाज वटि। पर इन सभु हुअण खां पोइ बि अॻिते हली करे असां हिते पखिड़िजी वियासीं सॼे हिंदुस्तान में। असांजी भाषा जेका आहे असांखां दूरि थींदी वई, लिखणु पढ़णु ऐं ॻाल्हाइणु असां काफ़ी विसारे छॾियो, नंढनि नंढनि शहर में थी आहियूं। अॼु जेको ई भाव खे मां प्रणाम थो कयां, अॼु जेका इहा कोशिशि आहे पींगो माउ जो, इहो हिकु प्रयास आहे, इहा कोशिशि आहे सिंधी समाज खे अॻियां आणण जो, हिन खे जोड़ण जो। झूलेलाल जे उन में राम पंजवाणी वॾो हथु रहियो ऐं हिकिड़ो मंच ॾिनई ऐं झूलेलाल जे माध्यम सां असां मेला लॻाया। झूलेलाल वरुण देवता जेके सिंध में ठटे शहर जे नसरपुर में साईं रतनलाल जे घर में, राय जे घर में जनमु वरितऊं। ऐं उहे जल ऐं ज्योति जा जेके देवता आहिनि, हूअं बि असां सॼे संसार जे अंदरि जल जो सम्झूं था ऐं ज्योति जी पूॼा थींदी आहे। ऐं बहिराणो जेको चऊं था, वरुण बलीअ जे करे बहिराणो आहे ऐं उहो असां प्रवाह कयूं था। उन सां गॾु जेको अटे जो असां जोति ठाहियूं था ऐं उन में जेको अखो कयूं था, उहो बि इन ई आहे त असां जंहिंमहिल दरिया में वञी करे अर्पण कंदासीं त उहो अखो मच्छियूं खाईंदियूं, ॿिया जेके समुंड में जीव आहिनि उहे खाईंदा। अहिड़ी तरह सां जल ऐं जोति खे वरुण देवता जे सहारे पूॼा कयूं था ऐं अहिड़ी तरह असां सिंध ते जोति जलायूं था, मेला लॻायूं था। पर अॼु असां सभिनी खे संकल्प करणु घुरिजे। असां सिंधी पैसे में ज़ोर आहियूं, महिनती आहियूं, ॿुद्धीमान आहियूं, पर असांखे अञा बि क़ुर्बानी करण वारनि जी, क्रांतिकारियुनि जी, समर्पण भाव ऐं त्यागी पुरुषनि जी अॼु बि समाज खे ज़रूरत आहे। जेकॾहिं असांखे सिंधीअ खे बचाइणो आहे त भाउजन जेको ई प्रयास करे रहिया आहिनि, अहिड़े क़िस्म जा नाटक, अहिड़े क़िस्म जी नुकड़ सभाऊं, अहिड़े क़िस्म जो सीडियूं, अहिड़े क़िस्म जा ऐं उन सां गॾु विज़ुअल्स जेके आहिनि, ऑडियो विज़ुअल्स, अहिड़े क़िस्म जा तरीक़ा अपनाइणा पवंदा। इंटरनेट ऐं इहे जेके कंप्यूटराइज़ जेके आहिनि, उहा जेका न ॿारनि जे अॻियां स्मार्ट क्लासिस में स्क्रीन्स वग़ैरह ते ॾेखारणु खपे। उन खां पोइ नॉन फॉर्मल जेका एजुकेशन थींदी आहे, उहा ॿारनि खे ॾियणु घुरिजे। भले ई पाठ्यक्रम में सिंधी न हुजे, पर असांखे अधु कलाकु, असां स्कूलनि खे अधु कलाकु सिंधी ॿारनि खे अलॻि पढ़ाइणु खपे। इन लाइ ज़रूरी आहे त दान दातनि खे अॻियां अचणु घुरिजे, उन्हनि खे दान ॾियणु घुरिजे, साहित्यकारनि खे हिमथाइणु खपे जीअं सुठा सुठा वॾा वॾा किताब लिखनि। ऐं मास्तर जेके रिटायर आहिनि उन्हनि खे अची करे रात्रि पाठशालाऊं ऐं नॉन फॉर्मल एजुकेशन में शाम जूं क्लासिस, संडे ॾींहुं मोकलुनि में, समर कैंप्स में, अहिड़े क़िस्म सिंधीअ खे अॻिते वधाइण में असांखे कुझु क़ुर्बानी करणी पवंदी। ऐं कुझु अहिड़ा नौजवान ईंदा जेके गांव गांव ॻोठनि ॻोठनि में जेके कस्बनि में सिंधी रहनि था,
उन्हनि खे इकठो करे उन्हनि में सिंधियुनि जूं अहिड़े क़िस्म जा कार्यक्रम पेश कंदा त अॼु अचो त सभु मिली करे असां संकल्प कयूं त घरनि में असां सिंधी ॻाल्हाईंदासीं। चयो असां घरनि में सिंधी ॻाल्हाईंदासीं ऐं असां सिंधी पढ़ंदासीं, सिंधी लिखंदासीं। इन संकल्प सां वरी मां सिद्ध भाउ खे प्रणाम थो कयां त अहिड़े क़िस्म जा कार्यक्रम थींदा, सिंधी असांजी वधंदी, सिंधी असांजी ज़रूरु वधंदी, असां सिंधी ॻाल्हाईंदासीं। इन संकल्प सां तव्हांखे ॾियारीजियूं ऐं हिन कार्यक्रम में ढेर सारियूं वाधायूं। धन्यवाद। दादा विष्णु गेहानी साहिब जी स्पीच असां ॿुधीसीं। संदन चयल ख़ासि ॻाल्हियूं असां पंहिंजे जीवन में अपनाइण जी कोशिशि कंदासीं। घणी घणी महिरबानी भाऊ जी।